अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ककर पंहिंजे सौट रेज़न खे चवंदो त हाणे त कातल लभी चुको आहे, तूं हाणे रेस खे चई ऐं फ़ैसिले जो तारीख़ रखड़ा। रेज़न चवंदो त इन फ़ैसिले जी तारीख़ रखण तां असां खां वॾे में वॾी ग़लती हूंदी, छो जो हू असांजे मथां शक कंदा। पोइ उन जे करे असांखे का बि फ़ैसिले जी तारीख़ रखणो न आहे, हू पाण फ़ैसिले जी तारीख़ रखंदा। ऐं ॿिए पासे सोडल कमदार मोलू जे मथां हथियार सीधा कंदो। पोइ कमदार मोलू नाराज़ थी रेस वटां हलियो वेंदो। रेस खे चवंदो त मूंखे ॿ टे बाणू ऐं ॿ टे हथियार ॾियो त मां इन सोडल खे पूरो करे अचां, छो जो सोडल मूंखे बाहियूं ॾिनी आहिनि। मां नथो चाहियां त सोडल ज़िंदा हुजे। इहो सोडल मुंहिंजी भेण ऐं भाउ जे अॻियां मुंहिंजी बेइज़ती कई अथई, तूं अञा चवीं थो त मां चुप कयां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा इहे हमराह खे क़ातल कंदा, जंहिं फ़ैसिले में इहो ज़ाहिर कंदा त तव्हांजे घोट जो क़ातिल ही आहे। ऐं इन खां पोइ सोडल खे एतबार ॾेई ऐं सोडल खां संग चटी वठी छॾींदा ऐं सोडल इन फ़ैसिले खे क़बूल ज़रूरु कंदो ऐं सोडल संग चटी ॾियण में हिननि खे तयारु थी वेंदो। रेस शाहनवाज़ सोडल खे चवंदो तोखे हर हाल में इहा फ़ैसिलो मञणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल परेशान हूंदो त ख़बर नाहे त पीरियल अॼुकल्ह काथे गुम थी वियो आहे। हाणे मूंखे जांच इहो करिणो आहे त पीरियल अॼुकल्ह किथे आहे, यानी रेस मंसूर वटि बि न आहे ऐं इहो अचानक कीअं गुम थी वियो। मूंखे लॻे थो त मिठल जी ॻाल्हि सची आहे, पक सां इन खे रेस जा माण्हू अगवा करे विया आहिनि। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।